कंदाकोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल खालिक चाचड़। SSP कश्मीर बशीर अहमद विरोही की निगरानी में कश्मीर जिले में पुलिस और रेंजर्स जो सर्च एंड कॉम्बिंग ऑपरेशन जारी। ॾोहारियुनि खे कानून की गिरफ्त में आणण लाइ मुख़्तलिफ़ इलाक़नि में सर्च एंड कॉम्बिंग ऑपरेशन कयो पियो वञे। सर्च एंड कॉम्बिंग ऑपरेशन में 1 मुआविन कमांडो और रैपिड रिस्पॉन्स टीमूं पिण हिस्सो वठी रहियूं आहिनि। मुख़्तलिफ़ थाणनि जे हदनि में केतिरनि ई गाॾियुनि तां पाबंदी पयल नीरी बत्तियूं, कारा शीशा और फैंसी नंबर प्लेटूं हटाई वयूं। अहिड़े अमल में मुलविस माण्हुनि खे ख़बरदार कयो वियो त पुलिस सॼे ज़िले में DSPs जी निगरानी में 150 खां वधीक शक्की माण्हुनि खे चेक कयो, जंहिंमें हेल्प में ऐं IT स्टाफ सां गॾु सर्च ऐप ऐं SVAS ऐं CRI सिस्टम ज़रिए दाख़िला ऐं निकिरण वारे रस्तनि ते, जंहिंमें कुझु शक्की माण्हुनि खे बग़ैर शिनाख्ती कार्ड दस्तावेज़नि जे मुख़्तलिफ़ थाणनि ते मुंतक़िल कयो वियो। पुलिस पारां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे नंढियुनि ऐं वॾियुनि गाॾियुनि खे बि चेक कयो वियो। बग़ैर काग़ज़नि जे मोटरसाइकिलुनि खे तस्दीक लाइ मुख़्तलिफ़ थाणनि ॾांहुं मोकिलियो वियो, जिन जी तस्दीक कई पई वञे। चेकिंग दौरान मुख़्तलिफ़ थाणनि ते मुंतक़िल कयल जवाबदारनि खे संदनि तफ़सीलुनि जे लाइ चकास ऐं तस्दीक करण बैदि आज़ादु कयो वियो आहे। SSP कश्मीर बशीर अहमद विरोही।